खबर शामिल कंदा डहर की सरकारी अस्पताल में दवाउन अमले ऐं ॿिनि बुनियादी सहूलतुनि जी खोट हुअण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते ॿिए ॾींहुं बि अस्पताल जे गेट अॻियां बुख हड़ताल कैंप जारी रही, जंहिं में एसटीपी जे मर्कज़ी ऑर्गेनाइज़र वकील जाम अब्दुल फताह समेत जो तालका बार एसोसिएशन डहरकी जे अॻुवाणनि, सत पगवाणनि, कारकुननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कयुनि। मौक़े ते एसटीपी जे मर्कज़ी ऑर्गेनाइज़र वकील जाम अब्दुल फताह समेत जो वकील सलीम अख्तर मलिक, आफ़ताब खान शर, वकील गुलाम रसूल महर, नजम भंगर, गुलज़ार शर, जाम माशूक समेत जो वकील फरमान शर ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त डहरकी तालका जी आबादी 5 लख खां बि मथे आहे। केतिरनि ई सालनि खां इन अस्पताल खे तालका अस्पताल जो दर्जो नाहे मिली सघियो, जॾहिं सालाना करोड़नि रुपयनि बजट मिलण बावजूदि अस्पताल में दवाउनि, डॉक्टरनि, अमले ऐं बुनियादी सहूलतुनि जी खोट आहे, जंहिं सबबि एमरजेंसी दौरान ईंदड़ ज़ख़्मियुनि तोड़े बीमारियुनि खे सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुननि मुतालबो कयो त डहरकी जी सरकारी अस्पताल खे अपग्रेड करे फौरी तौर बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में असांजी गेट अॻियां बुख हड़ताल जारी रहंदी।